भगवान श्री कृष्ण जी नगरी में मेलो लॻियो सिंधियुनि जो। कान्हा जी नगरी में निकिली गोधड़ी धाम जी शोभा यात्रा। मथुरा जे डेम्पियर नगर स्थित गोधड़ी धाम में चेटीचंड पर्व खां भी पहिरीं धार्मिक आयोजन शुरू थी चुकिया आहिनि, जंहिंमें गोधड़ी धाम सां जुड़ियल सैकड़ो घणई भक्त ॿियनि अलॻि अलॻि शहरनि खां मथुरा में मिड़िया एकत्रित थिया। हिन ई क्रम में मथुरा जे होलीगेट स्थित अग्रवाल धर्मशाला खां हिकु भव्य शोभा यात्रा शुरू थी, जंहिंमें देश जे विभिन्न हिस्सनि खां आयल सैकड़ो सिंधी भक्तजन सभिनी नचंदे कुदंदे ॻाइणे अॻियां वधनि पिया ऐं पूरो मस्ती जो आलम सभिनी खे ॾिसण लाइ मिलियो। धूमधाम सां निकितल हिन शोभा यात्रा जो जॻह जॻह पुष्प वर्षा सां स्वागत कयो वियो। हिन में अखिल भारत लाड़ी लोहाणा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय सचिव रामचंद खत्री, पूज्य सिंधी जनरल पंचायत मथुरा जा अध्यक्ष नारायण दास लखवानी, मंत्री गुरमुख दास गंगवानी, चंदा मंत्री सुंदरलाल खत्री, सिंधी नॉलेज जा संपादक किशोर स्वर्ण इसरानी, सिंधी वेलफेयर फाउंडेशन जी अध्यक्षा गीता नाथानी, महासचिव अनीता चावला, एडवोकेट उपाध्यक्ष इंदिरा गंगवानी, कोषाध्यक्ष हेमा गंगवानी सहित गोधड़ी धाम सां जुड़ल अमर गिदवानी, अनिल थोरानी, दिलीप इसरानी, राजेश गिदवानी, दीपक छेलीजा, मुकेश मंदान, ठाकुर हिंगवानी, सोनू जेरानी, वासु तोलानी, मनोज आहूजा, विजय रंगवानी, मनोहर चौथानी, शीतल रचदानी, सचिन सचदेव, जीतू सबलपुर, सोनू गिदवानी, महेश पितवानी, अनिल सुनियानी, किशोरीलाल गंगवानी आदि शामिल हुआ। हिन मौके ते गोधड़ी वाला धाम जलगांव साहिब खां महंत श्री देवदास जी ऐं रायपुर गोधड़ी वाला धाम देवीपुर खां महंत अम्मा मीरा देवी जी जो विशेष रूप जो सभिनी खे मार्गदर्शन ऐं आशीर्वाद प्राप्त थियो। ॾींहं भर घणेई कार्यक्रम अलॻि अलॻि हलंदा रहिया। सुबुह जो आरती सत्संग साईं देवीदास जी जे पारां ऐं ॿेपरनि जो सत्संग कीर्तन साईं किशोरलाल जी द्वारा ऐं प्रवचन श्री मनमोहन जी महाराज द्वारा थिया। सुबुह खां राति ताणी सत्संग कीर्तन पल्लव साहब ऐं भंडारो हलंदो रहियो। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी जी सिंधी नॉलेज। किस्मत का